अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टीवी में भली कार मां आहिया मंजर अजीज सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीपुल्स पार्टी हुकूमत खिलाफ 27 फरवरी का कराची का इस्लामाबाद ताई मार्च शुरू करण जो ऐलान कंदे बिना देर साफ शफाफ ऐं मुनसिफाली चूंड जो मुतालबो करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में पार्टी जे मरकज़ी एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास बैद न्यूज़ कॉन्फ्रेंस करे चयो आहे त अवाम महांगाई सबब परेशान आहे। तहरीक इंसाफ जी हुकूमत में मुल्की मईशत तबाह थी वई आहे। हुकूमत का छुटकारे लाइ शफाफ ऐं मुनसिफाली चूंडूं ज़रूरी आहिनि। हुकूमत IMF सां ॻाल्हियुनि में पार्लियामेंट खे एतमाद में न वरितो। हुकुमरान आलमी इदारनि साम्हूं झुकी चुका। पाकिस्तान जी ख़ुद मुख्तारी जो सौदो कयो वियो। नए कानून तहत स्टेट बैंक मुल्की इदारनि न IMF आॾो जवाबदेह हूंदो। पार्लियामेंट में अवाम दुश्मन मिनी बजट ते वोटिंग दौरान एहतजाज कयो वेंदो। फिनांस तरमीमी बिल ख़िलाफ़ अदालत वञण ते कम थी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तहरीक इंसाफ की गैर मुल्की फंडिंग की मुकम्मल जांच जो मुतालबो कंदे इलेक्शन कमीशन का फॉरेन फंडिंग मामले ते इलेक्शन खटण की घुर करे छड़ी। पीपी चेयरमैन जो चवण है तो तहरीक इंसाफ फॉरेन फंडिंग जमहूरी कुवतन खिलाफ इस्तेमाल कंदी रही। पीपुल्स पार्टी शिद्दत पसंदन सां कंहिं बि क़िस्म जी डील क़बूल न कंदी। बलोचिस्तान बाबत समूरियूं हक़ीक़तूं क़ौमी असेंबली में आंदियूं वञनि। सुप्रीम कोर्ट पंहिंजे मथां लॻल भुट्टो जो अदालती क़तल जो तारीख़ी दाग धोए। इलेक्शन कमीशन की रिपोर्ट इमरान खान के चेहरे तां बचल नकाब लाहे छड़ियो। रिपोर्ट में जेकी हकीकतूं आहिनि उहे होश उड़ाइण वारियूं आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गैर कानूनी ऐं गैर मुल्की फंडिंग जो ॾोहारी इमरान खान ऐं संदसि ब्रांड आहे। हुकुमरान जो ब्रांड नालायकी, कूड़, करप्शन, साज़िश ऐं तबाही आहे। चोरी नाहे कई त तलाशी छो नथा ॾियनि। कैनेडा ऐं अमेरिका मां PTI के फॉरेन फंडिंग मिली। इमरान खान ज़ाती मुलाज़मन के अकाउंटन में पैसा घुराया। जेको पैसो फराड करे घुरायो वियो उहो चूंडियल हुकूमत खिलाफ ख़र्च थियो। हाणे हिननि खे भॼण जो मौक़ो न मिलंदो। हुकूमत इत्तेहादिन सां मिली 5 साल पूरा कंदी। करप्शन ज़दा पार्टी मां हुकूमत के को खतरो न आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त अपोजिशन बेइतमादी जी रिथ आणण चाहे थी त भले आणे। आर्मी चीफ जो मुद्दो वधाइण बाबति अञा नाहे सोचो। नवंबर अञा घणो परे आहे। फौजी क़यादत सां लाॻापा मिसाली नोयत जा आहिनि। PTI जी हुकूमत जे सभिनी खां वॾी नाकामी एहतिसाब न थियण आहे। माण्हू शाहिदिन बावजूद बची वञनि था। नेब चेयरमैन पार्लियामेंट सामू जवाबदेह थियण नथो चाहे। छा एहतिसाब सिर्फ़ सियासतदाननि लाइ आहे? छा हाणे प्रिंसिपल अकाउंट ऑफिसर नेब जा फैसला वठंदो? पीपुल्स पार्टी के अॻवाननि श्री रहमान ऐं नवीद कमर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नेब चेयरमैन खां असां औगाड़ियुनि जा अंग अखर घुरिया हुआ। नेब चेयरमैन चयो हो पाण अची अंग अखर पेश कंदुसि। बाद में हिकु लेटर ॾेखारियो वियो त प्रिंसिपल अकाउंटिंग ऑफिसर तब्दील थी चुको आहे। छा हाणे प्रिंसिपल अकाउंट ऑफिसर नेब जा फैसला वठंदो? सेनेटर नवीद कमर चयो आहे त पब्लिक अकाउंट कमेटी ज़रिए ई आइनी एहतिसाब थियणो आहे। नेब चेयरमैन पार्लियामेंट साम्हूं जवाबदेह थियण नथो चाहे। सुभाणे हर सेक्रेटरी चवंदो मां मसरूफ़ आहियां।
लखिया गली में लग्जरी होटल की तामीर जो ठीको वजीर आजम इमरान खान की फंडिंग कलर पुराने साथी अफगानिस्तान इराक में अमरीकी फोर्सेस के सिक्योरिटी गार्ड मुहैया कलर कंपनी के मालिक के मिली वो। इमरान खान सदाई अमरीकी जंग की मुखालिफत कंदो रहो। संदस साथी मुमताज अहमद मुस्लिम इराक अफगानिस्तान में अमरीकी फोर्सेस के सिक्योरिटी गार्ड दिनों रहो। मुमताज अहमद मुस्लिम जो नालो पेंडोरा पेपर्स में शामिल। मुमताज अहमद मुस्लिम पीटीआई के $24,000 का वधिक जा फंड दिना। मुस्लिम लीग नून DGISPR जे प्रेस कॉन्फ्रेंस की तायद करे छी। नवाज लीग अगवान राणा सनाउल्ला चुआए तो हू कंहिं बि इदारे से का भी डील न पिया कनि। नवाज शरीफ इस्टेब्लिशमेंट के ऑफिसरन से मिलण का मना करे छड़ियो। शहबाज शरीफ कंहिं बि डील जो हिस्सो ना है। नवाज शरीफ जडे चाहे वापस अची सके तो। साबित थी वो तो पाकिस्तान मुसलमान खिलाफ लॉबिंग करण वारन फंड वरता जिन का फंड वरता विया उन्हनि के ठीका दिना पिया वञन। हुकूमत ऑडियो टेप रिलीज कई है। हुकूमत काफी ॾींहं का संभाले रखी हुई। प्राइवेट मानून की गाल बोर्ड रिकॉर्ड करण ॾोहो है। जुडिशल कमीशन जस्टिस आयशा मलिक के सुप्रीम कोर्ट जो जज बनाने की सिफारिश करे छी। जरियन मूजिब जुडिशल कमीशन के 9 का 5 मेंबरन जस्टिस आयशा मलिक के सुप्रीम कोर्ट में मुकर्ररी की हिमायत कई। संदस मुकर्ररी कतई मंजूरी लाइ जजन की पार्लियामानी कमेटी के उमारी वई। GDA शहदाद कोट चौगवान मुजफ्फर बिरोई साथिन समेत पीपल्स पार्टी में शामिल। पीपल्स पार्टी औरत विंग की सदर फरियाल टालपुर से मुलाकात बाद मुजफ्फर बिरोई शमूलियत जो ऐलान कयो। मुजफ्फर बिरोई जो चवना है तो फरियाल टालपुर शहदाद कोट में तरक्याती कम कराने की खातरी कराई है। सदर डॉक्टर आरिफ अलवी बीहर कोरोना में मुब्तला थी वो। 5 ॾींहनि का गलो खराब मामूली बुखार हो। कोरोना टेस्ट बीहर हाकारी आई है। आरिफ अलवी जो ट्वीट। सिंध सरकार 50,000 टन यूरिया भाड़ ॿाहिरां घुराइण ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। सूबाई सलाहकार मंजूर वसान चवाए तो वफ़ाक़ 50,000 मेट्रिक टन यूरिया भाड़ ॿाहिरां घुराइण जो फ़ैसिलो वापस वठे। वफ़ाक़ भाड़ ॿाहिरां घुराइण बदिरां उन जे स्मगलिंग ते कंट्रोल करे। इमरान सरकार भाड़ अफगानिस्तान स्मगलिंग कराए माफियाज़ के फ़ाइदो ॾिनो। न्याज़ी सरकार ज़राअत फूड सिक्योरिटी लाइ ख़तरो है। यूरिया भाड़ की मुल्की पैदावार में सिंध के जायज़ हिस्सो ॾिनो वञे। मदीने की रियासत में मुल्क जा आबादगार भाड़ लाइ रोई रहा आहिनि। कराची के एडमिनिस्ट्रेटर पारा शहर जो दौरो मुर्तदा वहाब मेट्रोपोल MA जिन्ना रोड ओल्ड सब्जी मंडी स्टेडियम रोड यूनिवर्सिटी रोड डीपा चौरंगी बेन इलाकन जो दौरो करे बरसाती पानी की सूरत हाल जो जायजो वरतो। संदस चवण है शहर में किथे भी बरसात जो पानी बीठल ना है। मकानी इदारन जो अमलो रोडन ते मौजूद है। कोशिश है तो बरसात में शहरिन के दुखियायु पेश न अचन। कश्मीर में असिस्टेंट कमिश्नर पारा डीलरन के सरकारी अगते यूरिया भाड़ विक्रो करण लाइ मिन्नतूं। डीलरन खुद जवाब दे छड़ियो। आबादगारन जो बिलेट ते विक्रो कंदड़ भाड़ डीलरन इंतजामिया तरफा मुकर्रर फोकल पर्सन खिलाफ एहतजाजी मुजाहिरो। संदन चवण है तो भाड़ जूं ईंदड़ गाड़ियों आबादगारन में नीलाम करण बदिरां फोकल पर्सन डीलरन के कमीशन एवज़ ॾेई रहियो आहे। सेठार जा बरसा गोठ माकन कबल रेवासन बिन मासूबारन समेत मुबैना तौर अगवा केस दाखिल। फरियादी सजावल इस्लामी जो चवण है जवाबदार हथियारन के जोर ते संदस घरवारी रूबीना के 2 ॿारन समेत अगवा करे विया।
लाड़काने जे खुदाबाद मोहल्ला जो रहवासी नाए क्लास जो शागिर्द पुरस्कार नमूने गुम ॻोल्हा बावजूद वारसन के मुर्तज़ा खोखर जो पतो न पियो। 15 मददगार ते गुमशुदगी जो इतला ॾिनो वियो। मौसमियात खाते अज वधिक बरसातन की अगकथी करे छड़ी। कराची, हैदराबाद, जेकबाबाद, सांगड़, बदीन, ठठे, मीरपुर खास, टंडे मोहम्मद खान, उमरकोट, थरपारकर, जाम शोरो, दादू, कंबर शेदातकोट, लाड़काने, शिकारपुर, सखर, शहीद बेनजीराबाद में अज वडे पैमाने ते बरसात जो इम्कान। कराची में मौसम जुड़ाली, शाम जो हल्की ऐं रात जो तेज मींह जो इम्कान। चीफ मर्टला सरदार सरफराज जो चवण है सुभाणे सुबह जो ओलह वारियूं हवाऊं सिंध मां निकिरी वेंदियूं। ओलह वारियुनि हवाउनि सबब मुल्क के उत्तरी इलाइक़नि में जबलनि ते बर्फबारी जो इम्कान। 17 ऐं 18 जनवरी ते बलोचिस्तान के ओलह वारियूं हवाऊं ॿीहर असरअंदाज थी सघनि थियूं।